अस्सलाम वालेकुम। ही अदी असांखे ॿुधाईंदियूं शेख अयाज़ जे मेले जे हवाले सां, अयाज़ मेलो जे हवाले सां, त हू छा थियूं सोचनि नई नस्ल जे हवाले सां कि उन्हनि खे केतिरो जेको आहे सो पढ़णु खपे ऐं उन में अॻियां वधणु खपे। जी अदी जी थैंक यू त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं शेख अयाज़ ते आऊं ॻाल्हायां। डॉक्टर आशिया संधारे जो एक्टिविस्ट आहियां। ॾाढो सुठो आहे त असां उन्हनि शाइरनि खे जेके असांजे पास्ट में रहिया ऐं हिन सदीअ जा तमामु वॾा शाइर आहिनि। शेख अयाज़ शाइरीअ जे हवाले सां, नसर जे हवाले सां ऐं मज़ाहमत जे हवाले सां हिकिड़ी तारीख़ आहे। तूं चओ न लुछां, तूं चओ न कुछां, पर तोसां हिकिड़ी ॻाल्हि कयां, तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो। शेख अयाज़ जी कहाणियूं जो पासो ॾिसूं त उहो तमामु बहितरीनु आहे, तमामु उन ते आहे जिते असांजा नौजवान उन्हनि शयुनि खे पढ़नि। हू उन्हनि मर्दनि जे, औरतुनि जे, सिंधी समाज जे मसइलनि खे, रवैयनि खे खयो वियो आहे। ऐं शाइरी ॾिसो त शेख अयाज़ जी सिंध लाइ बि आहे, रुमान सां बि भरियल आहे, मोहबत सां बि भरियल आहे, वतन दोस्तीअ सां बि भरियल आहे ऐं हिकिड़ो पैगाम आहे। आख़िर में उन्हनि जो दुआइया वारो जेको हिसो आहे उहो तमामु बहितरीनु आहे। त ओवरऑल मुंहिंजे ख़्याल में त असांजा जेके नौजवान नसल आहिनि उन्हनि लाइ ई मेलो हिकिड़ो माना ओपन हिकिड़ो ॾिनो थो वञे त हू हुनखे ॾिसनि, ॿुधनि ऐं शेख अयाज़ जे हर पहलूअ खे सम्झनि त हुननि जी शाइरीअ में कहिड़ा कहिड़ा पहलू आहिनि, हुननि जे जेके शाइरीअ में मुशाहदात आहिनि कहिड़ा आहिनि, अक्सबंदी कहिड़ी आहे ऐं कहिड़ा कहिड़ा रवैया आहिनि जिन खे खयो आहे, कहिड़ा कहिड़ा उनवान आहिनि जिन शयुनि खे खयो वियो आहे। ऐं शेख अयाज़ जी शाइरी मुंहिंजे ख़्याल में पोइ सदी हुजे या हीअ सदी ईंदड़ जेकी ईंदी साल ईंदा उन्हनि में शेख अयाज़ जी छाप हर शाइर ते रहंदी। हिन वक़्तु जेके उन्हनि जा हम असर शाइर हुया उन्हनि में बि ॾिसो त शेख अयाज़ मथां आहे ऐं हिन वक़्तु बि असांजा नौजवान जेका आहिनि शेख अयाज़ खे ॾाढे चाह सां पढ़नि था। मूंखे ख़ुशी उहा थी रही आहे त खाना बदोश में इरफाना ऐं अमर उहे औरतूं हिन खे लीड करे रहियूं आहिनि, उहे करे रहियूं आहिनि ऐं इन में असां औरतूं अची इलाही सुठो थो लॻे त उते असांखे पंहिंजो ई माहौल मिले थो, हिकु सुठो माहौल मिले थो, हिकिड़ो माना दोस्ताणे अंदाज़ में असां हिते वेहूं था पिया। ऐं इन जे करे आउं चवंदसि त शेख अयाज़ खे पढ़ो, अहिड़ा मेला अटेंड कयो जिथे असां कुझु सिखूं ऐं गेन कयूं। थैंक यू।